अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे ऐं तारीख़ मुंहिंजे ख़्याल में 3 जनवरी। टाइम थियो 12:30 ऐं मां हीउ व्लॉग अॼु देरि सां थी स्टार्ट कयां। इन जी वजह तव्हांखे ॿुधायां थी। हिते दाग थो थिए मुंहिंजो बसर ऐं मां लंच जी तयारी थी कयां। ऐं हिन पासे चिकन घुरायो अथमि। हाणे इहो धोईंदमि, इन जा हिसा ठाहींदमि ऐं मंझंदि जो बोड़ बि हिन चिकन मां ई ठाहींदमि। ऐं चिकन में मां कुझु भाॼियूं विझंदमि, जीअं पटाटा मटर ऐं गोभी बि विझंदमि। सो ईअं मुंहिंजो हिकिड़ो मज़ेदार मुंहिंजो फेवरेट बोड़ थींदो तयारु। देरि सां में कयां उहा हिन में कयां। हीउ जेको आहे अॼु मां क्राफ्ट हिकिड़ो ठाहियो आहे, हैंगिंग प्लांटर्स। हिननि बेकार बोतलनि मां, हीअ बोतलूं बेकार आहिनि। इहो मुंहिंजो प्लान इहो ई हो त इहा वीडियो मां पंहिंजे यूट्यूब चैनल लाइ ठाहींदमि, पर फेसबुक जे हिकिड़े पेज तां मूंखे रिक्वेस्ट आयल हुई त असां सां लाइव सेशन कयो क्राफ्ट जो। त हे मां उन में ठाहियो। त तक़रीबन 11:30 बजे मां लाइव हुयमि फेसबुक ते। त हीअ मां उन मां ठाहियो आहे ऐं हिन जी जेका बि वीडियो आहे रिकॉर्डिंग आहे उहा मां यकीनन यूट्यूब ते शेयर कंदमि। हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त शइ आहे। अञा ताईं मुंहिंजो वॉटरिंग कैन बि हिते पियो आहे, सभु कुझु ईअं ई सामान पियो आहे। छो त हिते मां इहो ठाहियो त हिननि में प्लांट्स विधा, पाणी विधो, त हैंग कंदमि, पोइ तव्हांखे ॾेखारींदमि त हीअ कीअं थो लॻे। सो इन जे करे मूंखे काफ़ी देरि थी वई। ऐं कल्ह जी जेका हीअ व्लॉग कल्ह लाइव सेशन जे न अचण जो बि तव्हांखे पोइ रीज़न ॿुधायां थी। सो फ़िलहालु मां वञा थी चिकन साफ़ु कंदमि ऐं बोड़ पचायां, लंच जी तयारी कयां। मोटर हलायो अथमि, हिते पाणी थो भरिजे। ऐं हीअ मां लाहे रखिया आहिनि बर्ड केजिस, ॾाढा मेरा थी विया आहिनि। इहे मां पाण ई पेंट करे हिते हया हुया। उनखां अलावा जेको हीअ बोतलूं अॼु ठाहियमि उहे हिते लॻल आहिनि। सो हीअ तव्हां ॾिसी सघो था केॾियूं ख़ूबसूरत थियूं लॻनि। मां त ॾाढी ख़ुशि थी थियां। तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं थियूं लॻनि। त हिन विच में मां हीअ स्नैक प्लांट ठाहियो आहे, मथे मनी प्लांट्स आहिनि। त बोड़ पची रहियो आहे हाणे, ऐं नमाज़ बि पढ़ी वरिती। हाणे वञी पचाईंदमि मानी। कुझु लंच जो बंदोबस्तु ज़रूरु करिणो आहे। सो पोइ वरी इनशाला तव्हां सां मिलां थी। जेको कुझु हूंदो थी सघंदो त उहो तव्हां सां शेयर कंदमि। हे मुंहिंजूं वॾी साइज़ जूं मानियूं, ऐं सुरण त अक्सर बचाए छॾींदी आहे हिन मां। हे मुंहिंजो बोड़ बि तयारु आहे। थोरी देरि हिनखे छॾींदमि। हिन में मां विधा आहिनि चिकन सां गॾु गोभीअ जा गुल ऐं हे मटर ऐं प्लस पटाटा। 3 सब्जियूं मां हिन में विधियूं आहिनि। सो असांजो लंच हाणे तक़रीबन तयारु आहे। हिकिड़ी ॿी मानी मां पंहिंजे लाइ थी पचायां। टाइम थियो आहे शाम जा 5:45 ऐं मां हाणे वॉक करे वापसि आई आहियां। छो त अॼु मां सुबुह जो न वेई हुयमि। हिकु त तबियत में मज़ो न हो, ॿियो सीउ बि ॾाढो हुयो, ॿाहिरि हवा पई लॻे थधी। त इन करे मूं सुबुह जी वॉक न कई। ऐं हाणे सोचां थी त हे जेसिताईं फेबरवरी जो महीनो आहे सियारे जो, तेसिताईं त रोज़ानो वञी शाम जो वॉक कंदमि। सो 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी कोशिशि कंदमि त आईंदा मां वॉक ते हली वञा। सो हलूं था अंदरि, हाल अहिवाल कयूं था। हीअ आहे मैगज़ीन, संगम मैगज़ीन। इहो अॼु आयो शाम 3 बजे मां ॾिठो त पियो गेट वटि। सो 12 अदब ते मुश्तमिल आहे। ऐं हिननि मुंहिंजी हिकिड़ी कहाणी छापी आहे, इहो मां तव्हांखे ॾेखारियां। जहिड़ी नियत तहिड़ी मुराद, नसरीन वफ़ाई। सो इहा कहाणी हिननि मूंखां वरिती कोन, इहा हिननि ॿिए कंहिं हंधा खई आहे। माना ॿिए कंहिं मैगज़ीन में छपियल हुई, उतां हिननि खई आहे। मुंहिंजे ख़्याल में छपियल बि न आहे, इहा मूं मोकिली हुई कंहिं मैगज़ीन खे। मैगज़ीन बंदि थी वियो आहे, त उतां हिननि जेको आहे इहा कहाणी। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं हिननि मूंखां कुझु ॿिया नज़म वग़ैरह बि घुराया आहिनि ऐं कुझु मज़मून बि घुराया अथऊं ॿाराइणा, उहे बि यकीननि छापींदा। सो वांदी थींदमि त हे तव्हां सां शेयर कंदमि। ऐं प्लीज़ मुंहिंजी रिक्वेस्ट आहे सभिनी खे जेके बि सिंध में सिंधी आहियो, त हिकु त ॿारनि खे पढ़ण जे लाइ बहितरीनु किताब ॾियो। पोइ बहितर आहे त अहिड़ा मैगज़ीन वठी ॾियो, ठीकु आहे। ऐं ॿियो त जेको आहे सिंधी जेके बि किताब मैगज़ीन छपजनि था, प्लीज़ उहे ख़रीद कयो। आख़िर इन अदब खे ज़िंदा रखण लाइ कुझु त करिणो आहे न। अगरि असां न वठंदासीं, न पढ़ंदासीं, त पोइ असांखे हीउ जेको आहे कीअं जेको अदब असांजो अॻिते वधंदो। क़ीमत आहे हिन जी 50 रुपया। ऐं 50 रुपया कुझु बि न आहे। हेॾो सुठो मैगज़ीन, मां त हैरान आहियां, क्वालिटी केॾी सुठी आहे। ऐं हिन पासे ही इंग्लिश में बि आहे, हीउ ॾिसो, हीउ इंग्लिश में आहे ऐं विच में उर्दू में बि आहे। त हाणे ॿुधायो त हीउ, मां त हैरान आहियां, ज़बरदस्त 3 ॿोलियुनि में आहे। ऐं हीउ ॾिसो, हिते लतीफ़ा वग़ैरह आहिनि, हिते हे अक़वाल ज़री आहिनि, सिंधीअ में हिन में पहाक ऐं चवणियूं आहिनि। मां पहिरियों दफ़ो हीउ ॾिठो आहे ऐं हीअ हुननि जी पहिरीं कॉपी आहे जेका हुननि छापी आहे। त उहा हिननि मूं ॾे मोकिली आहे।
सो माशाल्लाह ज़बरदस्त। हे ॾिसो शुमारो 1 जनवरी 2021, ठीकु आहे। इहा हिननि जी पहिरीं कॉपी छपी, त इहा हिननि मूंॾे मोकिली ऐं पोइ हिननि मूंखां कुझु घुरायूं बि आहिनि शयूं मुंहिंजूं लिखियल। ऐं मूंखे ॿारनि लाइ लिखणु ॾाढो वणंदो आहे, छो त मुंहिंजा ॿार जॾहिं नंढा हूंदा त मां उन्हनि खे कहाणी ॿुधाईंदी हुअमि, बैत ठाहे ॿुधाईंदी हुअमि। ईअं करे करे मूंखे कहाणियूं लिखणु ऐं ॿारनि जे लाइ लिखणु अची वियो। सो मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदमि, अर्ज़ु आहे, दरख़्वास्त आहे, त महिरबानी करे हिकु त पंहिंजे ॿारनि खे रीडिंग जी आदत विझो। उन जे लाइ मां चवां थी त हे हिकिड़ो बहितरीनु मैगज़ीन आहे जंहिंमें 3 ॿोलियूं शामिलु आहिनि। त वाह वाह। त 50 रुपए जी कहिड़ी हैसियत आहे, ॿार ॾींहं में 50 रुपए खां मथे ख़र्च था करे वञनि, आम नंढड़ा ॿार ॻोठाणा नंढनि शहरनि वारा। सो बहितरु आहे त उन्हनि खे अहिड़नि किताबनि जी हिकु त आदत विझो, उन्हनि सां ॿारनि जी रीडिंग इम्प्रूव थींदी, उन्हनि जी वोकेबलरी वधंदी ऐं असांजे सिंधी अदब खे हथी मिलंदी। सो इहा कोशिशि प्लीज़ ज़रूरु करणी आहे। सो सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती ऐं राति जी मानी में असां पचाईंदासीं पालक दाल ऐं चांवर। ऐं मंझंदि जेको बोड़ पचायो उहो बि काफ़ी सारो पियो आहे, ख़बर न आहे कोई खाईंदो या न। कोई न खाईंदो त सुभाणे मंझंदि जो कमु अची वेंदो। बहरहाल त पालक ऐं दाल हू चुल्हे ते चाढ़े आई आहियां हल्की बाहि ते। मूं चयो तेसि ताईं थोरो ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं ऐं हिन अॼु जे नंढड़े टाइनी व्लॉग खे वाइंड अप कयां, त पोइ अॻियां कमु कंदमि, वञी कुकिंग कंदमि। ऐं प्लीज़ इहे आवाज़ था अचनि जेकी मशीननि जा, इहो पाणी में कमु थो थिए, हिनखे इग्नोर कजो, कुझु नथो करे सघिजे। कल्ह जेको व्लॉग मां न ठाहियो, सॉरी कल्ह जेको लाइव सेशन मां पंहिंजो कैंसिल कयो, त मुंहिंजी तबियत सही न हुई ऐं मां ॾाढो डाउन फील पई कयां। ऐं मां बिल्कुलु इहो न पई, हालांकि मूंखे वेही ॻाल्हाइणो ई हूंदो आहे न, पर मां पंहिंजे पाण में एतिरी तवानाई न पई सम्झां त मां 1 कलाक 1.5 वेही ॻाल्हाए सघंदमि। सो इन करे मूं पहिरियों खां ई लिखी छॾियो। मूं चयो मतां सभु इंतज़ारु कनि त उन्हनि खे अॻु में खां ई ख़बर हुजे त लाइव सेशन न थींदो। पर मज़े जी ॻाल्हि इहा जो 3:15 बजे खां जो असांजो इंटरनेट बंदि थियो त 2 टे कलाक बंदि हुयो। हाणे तव्हां ॿुधायो त जेकॾहिं लाइव सेशन हुजे बि हा त उहो 10-15 मिंट हले हा बसि, उनखां पोइ को चांस न हो। सो बसि हर ॻाल्हि में का न का मसलियत हूंदी आहे। मां पहिरियों खां ई जेको आहे सोचे छॾियो त नथी कयां। ऐं सुबुह बि मां बिल्कुलु बि सची ॻाल्हि आहे मज़ो न आहे, मज़ो सफ़ा न हुयो। ऐं पर छा हो जो मां 2 ॾींहं 3 ॾींहं पहिरियों तक़रीबन ॻाल्हि ॿोल त अञा पहिरियों थियल ई, पर 3 ॾींहं पहिरियों असां ही सैटरडे जेको आहे डिसाइड करे छॾियोसीं हिकिड़े फेसबुक पेज सां। त उन्हनि मूंखे रिक्वेस्ट कई त तव्हां इहे क्राफ्ट्स लाइव सेखारियो। त इहो मुंहिंजी कमिटमेंट हुई ऐं मूंखे इहो ख़राबु लॻंदो आहे त मां कंहिंसां वाइदो कयां त उहो फिरी वञा उन खां। तंहिंजे करे मूं इहा लाइव जेका हुई वीडियो ठाही, वीडियो त न ठाही, लाइव सेशन कयो ऐं उहा रिकॉर्ड थी वई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे वीडियो अवेलेबल आहे त उहा मां कंहिं बि महिल पोस्ट करे छॾींदमि यूट्यूब ते। सो इहो हाल अहिवाल आहे। सुबुह जो सीहो ॾाढो, जीअं ॿुधायोमांव त सुबुह वॉक करणु न वियमि, पोइ मूंखे इहो आइडिया आयो त बहितरु आहे त मां शाम जो वॉक कयां। शाम जो बसि छा हूंदो आहे, माण्हू हूंदा आहिनि घिटीअ में, कोई कंहिंखे तंग न कंदो आहे, कुझु न कंदो आहे, पर ॿार साइकिलूं हलाईंदा आहिनि, का मोटरसाइकिल का गाॾी गुज़री, माण्हू क्रॉस करे वेंदा आहिनि। थोरो कोविड जो बि ज़मानो आहे त पर मूंखे उहा डिस्टर्बेंस लॻंदी आहे, पर मजबूरी आहे, सुबुह जो एॾो सीउ हो जो मां न पई निकिरी सघां। सो उन मसइले जो बि हल इहो कढियमि त शाम जो वॉक कयां, छो त जान आहे त जहान आहे, सिहत जो ख़्यालु रखणु ॾाढो ज़रूरी आहे। उन खां सवाइ मैगज़ीन तव्हां सां शेयर कयमि। सो अॼु जी चङी ॻाल्हि में बि मां इहो ई थी ॻाल्हाइणु चाहियां त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे रीडिंग जी आदत विझो। स्कूल जा किताब ॿारनि खे बोझ लॻंदा आहिनि रीडिंग करणु, उहो सम्झंदा आहिनि वॾो को अज़ाब आहे, का सज़ा आहे स्कूल जो किताब रीडिंग करणु। पर जेकॾहिं ॿाराणा किताब तव्हां उन्हनि खे वठी ॾींदव त उनमें कहाणियूं, लतीफ़ा, बैत, मुख़्तलिफ़ शयूं हूंदियूं, एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, त उहे उनखे शौक़ सां पढ़ंदा ऐं उन्हनि खे ख़बर हूंदी त इहो कोर्स जो किताबु न आहे, इन करे वधीक शौक़ सां पढ़ंदा। ॾिसो राइटिंग जो त सत्यानाश थी वियो आहे, कंप्यूटर ऐं फ़ोन जे हुन टाइपिंग जे करे सुठी राइटिंग जो त हाणे मूंखे लॻे थो ख़्वाबु ई थींदो आईंदा, पर रीडिंग त इम्प्रूव कराइजे न। रीडिंग सां जीअं मूं तव्हांखे पहिरियों बि चयो त ॿार जी रीडिंग जॾहिं इम्प्रूव थिए थी त पोइ हुनजी वोकेबलरी वधे थी, हुन वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो थो अचे ऐं हू सुठो ॻाल्हाए थो सघे ऐं पोइ सुठो लिखी बि सघे थो। सुठो लिखण सां मक़सदु साफ़ सुथरी लिखाई न आहे, बल्कि लफ़्ज़नि जी सिलेक्शन आहे। सो उनखां सवाइ ॿार खे इहा आदत कीअं पवंदी जेसिताईं तव्हां पाण न पढ़ंदव। त महिरबानी कयो पंहिंजे ॿारनि खे, मूं पहिरियों बि चयो त जेको उन्हनि खां उमेदु रखो था, जेको उन्हनि जे लाइ चाहियो था, उहो पहिरियों पाण अमल कयो, पोइ ॿारनि मां उमेदु रखो त पाण बि रीडिंग कयो।
हलो ठीकु आहे, तव्हांखे पूरा पूरा किताब नॉवेल सफ़रनामा ये बायोग्राफीज़ पढ़ण जो टाइम कोन्हे, का ॻाल्हि न आहे। घर में हिकिड़ी अख़बार लॻारायो त वॾनि नंढनि सभिनीनि जे कम जूं उन में शयूं हूंदियूं आहिनि। कंहिंखे स्पोर्ट्स सां दिलचस्पी आहे, कंहिंखे करंट अफेयर्स सां आहे, ॿारनि जा सुफ़ा बि ईंदा आहिनि। औरतुनि जे लाइ बि कुझु न कुझु हूंदो आहे, बल्कि मां त चवंदमि त औरतूं बि ख़बरुनि में, करंट अफेयर्स में, हिन सभिनि में वॾो इंट्रस्ट वठनि, हालात हाज़िरा खां बाख़बर रहनि। त अख़बार त घर में अचणु लाज़मी आहे, इहो ॾाढो ज़रूरी आहे। हिकिड़ो वाक़ियो मां तव्हांखे ॿुधायां थी, मां शायदि उहो पहिरियों बि काफ़ी कोई 2-3 महीना पहिरियों मूं ॿुधायो हो, मूंखे यादि नथो अचे हाणे कॾहिं ॿुधायो, पर शायदि मां यूट्यूब ते ॿुधायो आहे। त असां जॾहिं हैदराबाद में रहंदा हुआसीं त असांजे घर में 17 शयूं ईंदियूं हुयूं, रिसाला, अख़बारूं, मैगज़ीन, डाइजेस्ट, ठीकु आहे, अंग्रेज़ी, उर्दू, सिंधी, टोटल 17। मुंहिंजो हस्बैंड जॾहिं हयात हुयो त इहे असांजे घर में ईंदा। उन में ॿारनि जा बि, ॿारनि जो नोनिहाल रिसालो उर्दू वारो, बाक़ी सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी किताब, डाइजेस्ट, रिसाला, इहे सभु ईंदा। त हिकिड़े ॾींहुं यूनिवर्सिटी जा छोकिरा सर्वे पिया कनि, छोकिरा छोकिरियूं स्टूडेंट्स हुया, त माण्हू छा था पढ़नि ऐं माण्हुनि में रीडिंग जी केतिरी आदत आहे, कुझु अहिड़ो हुननि जो टॉपिक हो जेको घर घर ते वञी सर्वे पिया कनि। त हिकिड़ो छोकिरो आयो जॾहिं मुंहिंजे दर ते, त मूंखां पुछे, आंटी तव्हां किताब रिसाला पढ़ंदा आहियो, तव्हांजे घर अख़बार ईंदी आहे? मूं चयो, हा पुटु। चई, नालो ॿुधायो। नालो छा? मूं त नालनि जी पूरी लिस्ट ॿुधाई, जंग, काविश ऐं डॉन, इहे अंग्रेज़ी, सिंधी, उर्दू, इहे 3 अख़बारूं रेगुलर ईंदियूं हुयूं। ॿिया मैगज़ीन ॿुधायोमांसि, डाइजेस्ट ॿुधायोमांसि। छोकिरो चुप करे मुंहिंजो ॾिसे पियो। मूं चयो, पुटु शायदि तव्हांखे ईअं थो लॻे त हीअ आंटी खे जेके नाला अचनि था सभु थी ॿुधाए। मूं चयो, हिकिड़ो मिंट तव्हां प्लीज़ वेट कयो, मां अचां थी। त उन महिल पोइ जेके 5-7 शयूं साम्हूं मुंहिंजे हुयूं, अख़बारूं त 3 पयूं हूंदियूं सदाईं टेबल ते, ऐं ॿियो बि जेके मैगज़ीन, को डाइजेस्ट, को ॿारनि जो रिसालो मुंहिंजे हथु आयो, उन महिल खणी अची मां हुनखे ॾेखारियो। मां चयो, मां प्रूफ थी कयां त इहे असां वाक़ई वठंदा आहियूं, पंहिंजे पैसनि सां वठंदा आहियूं ऐं शौक़ सां पढ़ंदा आहियूं। त मुंहिंजा ॿार नंढड़ी उमिरि खां, क्लास 2 खां 3 खां उन्हनि खे कहाणी पढ़णु ईंदी हुई, छो त मां उन्हनि खे लफ़्ज़ ऐं जुमिला पढ़ण जी आदत विझंदी हुअमि। असां उन्हनि खे किताब वठी ॾींदा हुआसीं, ऐं असां उन्हनि खे किताब छो वठी ॾींदा हुआसीं, छो त असां पाण बि किताबनि जा दीवाना हुआसीं। असांखे किताबनि जो फ़ाइदो ख़बर आहे, ठीकु आहे। सो इहो ॾाढो ज़रूरी आहे। अॼु जी चङी ॻाल्हि इहा ई अथव त पाण बि पढ़ो, पंहिंजे ॿारनि खे बि पढ़ायो। अख़बार ज़रूरु लॻारायो घर में, चाहे तव्हां सिंधी था पढ़ी सघो, उर्दू था पढ़ी सघो, अंग्रेज़ी था पढ़ी सघो, जेका बि ॿोली तव्हां आराम सां पढ़ी लिखी था सघो, उहा अख़बार पंहिंजे घर में लॻारायो, त जीअं तव्हांजे ॿार खे बि ख़बर पए त पढ़िबो आहे। ऐं औरतूं ऐं ख़वातीन, महिरबानी करे, मुंहिंजूं अदियूं भेनर, माइर, धीअर जेके बि आहियो, महिरबानी करे पाण बि अख़बार पढ़ो, इहो ॾाढो ज़रूरी आहे। ईअं न सम्झो त मूंखे त न सियासत सां का दिलचस्पी न आहे, वयातिन हीअं आहिनि, फलाण, ठीकु आहे, भले असांखे कोई सियासतदान पसंदि न हुजे, पर मुल्क में छा थी रहियो आहे, दुनिया में छा थी रहियो आहे, इहा ॼाण रखणु ॾाढी ज़रूरी आहे। असां को पुराणे ज़माने जूं खूह जूं ॾेढरियूं न आहियूं। खूह जो जेको ॾेढर हूंदो आहे न, उनखे सिर्फ़ु इहा ई ख़बर हूंदी आहे त खूह जेको आहे एतिरो बसि, दुनिया इहा ई आहे। त महिरबानी करे असांखे खूह जा ॾेढर न आहे थियणो। असांखे पंहिंजी सोच वधाइणी आहे, सम्झ वधाइणी आहे, पंहिंजी मालूमात वधाइणी आहे, ऐं हिन जदीद दुनिया सां हलणो आहे असांखे, त असांखे उनजी ॼाण बि रखणी आहे। सो इहो हुयो मुंहिंजो अॼु जो नंढिड़ो व्लॉग। तव्हांखे कीअं लॻो ज़रूरु ॿुधाइजो, ऐं ज़िंदगी रही, अलाह चाहियो अगरि त सुभाणे जो व्लॉग ठाहींदमि, उन में छा शेयर कंदमि का ख़बर न आहे, छो त प्लैनिंग कोन्हे थियल मुंहिंजी। ऐं मां जेके बि ॻाल्हियूं कयूं रीडिंग जे हवाले सां, किताबनि जे हवाले सां, प्लीज़ उन्हनि ते थोरो गौर कजो ऐं थोरो अमल करण जी कोशिशि कजो। ऐं अॼु जेको मैगज़ीन मां तव्हांखे ॾेखारियो आहे, हीउ संगम, त इहो त ॾाढो सुठो मैगज़ीन आहे, उर्दू, सिंधी, अंग्रेज़ी सभु कुझु अथसि, ऐं ॾाढियूं कम जी शयूं अथसि। हाणे मां पढ़ियो अञा ताईं न आहे, बसि थोरो उथलाए ॾिठुमि तॾहिं में आहे छा। त महिरबानी कयो, पाण ते महिरबानी कयो, पंहिंजे औलाद जे फ्यूचर ते महिरबानी कयो, उन्हनि खे पढ़ण जी, रीडिंग जी आदत विझो, ऐं उहा तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां पाण पढ़ंदव, ठीकु आहे। सो ख़ुशि जो आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं, अलाह तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह वरी सुभाणे जे व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं अलाह भाई।